अस्सलाम वालेकुम दोस्तों। हींअर मां कंप्यूटर ते वेठो आहियां। अल खुमरा जिद्दा सऊदी अरब मां फिदा हुसैन सोडर पंहिंजो फेसबुक पेज मोकिलियो आहे सेटअप लाइ। ॾिसो ॻाल्हि खे सम्झो। फिदा हुसैन सोडर ॿ ग़लतियूं कयूं आहिनि पे आउट सेटिंग में। जॾहिं हुनखे स्टार्स मिलियो हो तॾहिं हू जेको आहे सो हुनखे सेटअप कयो। सेटअप महल सिर्फ़ु नालो लिखियो फिदा सोडर, ठीकु आहे। उन खां बाद हू कंट्री लिखियो आहे पाकिस्तान। जॾहिं सेटअप जे ॿिए मरहले में वियो आहे उते जेको बिज़नेस टाइप आहे उहो लिखियो आहे पब्लिक कारपोरेशन। ॾिसो, मां वीडियो बि रखियो आहियां ऐं दोस्तनि खे मना बि कयो आहियां, तकड़ि न कयो। चलो इहा ग़लती थी वई, ठीकु आहे। वरी ॿियो चांस बि ईंदो आहे फेसबुक ते। ॿियो चांस छा आहे? जॾहिं तव्हांखे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल मिलंदो आहे न, वरी तव्हांखे पे आउट सेटअप करण जो ऑप्शन मिलंदो आहे। सही आहे। पोइ तव्हां उन पे आउट ते जेको एग्ज़िस्टिंग पे आउट आहे न, एग्ज़िस्टिंग उन ते क्लिक न कयो। तव्हां लिखो एड न्यू बिज़नेस इन्फो। एड न्यू बिज़नेस इन्फो ते तव्हां क्लिक कंदो, तव्हांखे हिकिड़ो नओं पे आउट ठाहिण लाइ ऑप्शन मिलंदो। पोइ नए पे आउट ते वञो। नए पे आउट ते तव्हां जेको तव्हांजो फर्स्ट नेम आहे उते तव्हांजो जेको एगामो आहे, जीअं एगामे ते लिखियलु आहे अधु नालो, लास्ट नेम में अधु नालो, सही आहे। डेट ऑफ बर्थ जीअं एगामे ते डेट ऑफ बर्थ आहे, यानी पैदाइश जो ॾींहुं, ॼमण जी तारीख़, उहे लिखो। एठों कंट्री तव्हां सऊदी अरब लिखो या दुबई लिखो, जेके दुबई में रहनि था। सही आहे। जेके पाकिस्तान में रहनि था पाकिस्तान। जॾहिं तव्हां नेक्स्ट कंदव त उते कंट्री त अची वेंदो, जेको पाकिस्तान आहे या नालो अची वेंदो। हेठों ईंदो आहे बिज़नेस टाइप। जीअं तव्हां बिज़नेस टाइप ते क्लिक कंदव त जेको पहिरियों पहिरियों ऑप्शन आहे इंडिविजुअल सोल प्रोप्राइटर LLC, उन ते क्लिक कयो। उन खां हेठि कंहिं शइ ते बि क्लिक न कयो। उन में तव्हां एडिट नथा करे सघो। जेको ऑप्शन फेसबुक ॾींदो आहे उन जे मुताबिक़ जेको आहे सो तव्हांखे कमु करिणो आहे। तव्हां इंडिविजुअल ते क्लिक कयो, पोइ उनखे नेक्स्ट कंदव न, पोइ बाद में जेका बि ग़लती थींदो उहो रिवर्सेबल आहे, उहो रिवर्स थींदो आहे, अपडेट थींदो आहे। ॻाल्हि खे सम्झो, अपडेट थींदो आहे। लेकिन इहे शयूं अपडेट न आहिनि थींदा। थोरो ध्यानु कयो। नाले वारो ग़लती हली वेंदो, थी सघे कंट्री वारो ग़लती बि हली वञे, लेकिन बिज़नेस टाइप वारो उन में छा थींदो आहे? जॾहिं तव्हां WATBEN फॉर्म भरींदा आहियो न, जंहिंखे एड टैक्स इन्फो बि करे छॾींदो आहे फेसबुक, एड टैक्स इन्फो। सही आहे। त जॾहिं तव्हां उहो फॉर्म भरींदो त उन फॉर्म में तव्हां खां उहे तव्हांजे बिज़नेस जा डिटेल्स घुरंदो, फाइल घुरंदो, PDF फाइल घुरंदो। तव्हांखां जेको आहे सो तव्हांजो जेको टैक्स इंफॉर्मेशन नंबर घुरंदो, जेको बिज़नेस जो आहे। हींअर तव्हां टैक्स इंफॉर्मेशन में तव्हां पंहिंजो जेको शिनाती कार्ड नंबर या एगामो तव्हां हणी वेंदव, ठीकु आहे। लेकिन बिज़नेस वारे जो अलॻि आहे, उहो तव्हांखे जंहिं मुल्क में रहो था उन गवर्नमेंट मां कढाइणो पवंदो। सो उहे शयूं घुरंदो आहे, उहो असां प्रोवाइड नथा करे सघूं, छो त असां वटि उहे शयूं मौजूदु न आहे। असां वटि बिज़नेस आहे कोन, त असां प्रोवाइड कीअं कयूं, उहे फार्म में फिल कीअं कयूं। सो हींअर मां लॻो पियो आहियां फिदा हुसैन सोडर जे कम सां। इनशा अल्लाह ताला मां फेसबुक वारनि सां राब्तो करे जेको आहे सो हिन मसइले खे हल कंदुसि ऐं हुनजे पे आउट खे सेटअप करे ॾींदुसि। ऐं हुनजे पे आउट में तक़रीबन इन वक़्तु बि काफ़ी डॉलर आया आहिनि, शो कनि पिया। त जीअं महीनो पूरो थिए उनजो जेको मैक्सिमम डॉलर आहिनि, जेको $100 आहे या $25 आहे, उहो पूरो थिए हुनजे पे आउट में अचे, त जीअं उहो पंहिंजो अर्निंग खणे। हाणे हुनजा पैसा ईंदा, जेसिताईं सेटअप न कंदो हुनजो अर्निंग न ईंदो। सही आहे। अर्निंग न ईंदो, बैंक अकाउंट में पैसा न ईंदा। जेकॾहिं 3-4 महीना लेट थी वियो त उहे उनजा पैसा उहे एक्सपायर थी वेंदा, उहो नॉट पेएबल थींदा। सही आहे। ॻाल्हि खे सम्झो, इहे ग़लतियूं न कयो।